अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफ़ीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व बनातिही अजमाइन। मोहतरम अजीज दोस्तों और बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब कुरान करीम मझां बरकत रहमत हासिल करण खातिर रायत जो कुछ हिस्सो तिलावत कियो वियो आहे। दुआ कयो अल्लाह ताला माजिज़ खे सही समझण जी तौफीक अता फरमाए। समझण खां बाद में अल्लाह जी ज़ात तव्हां खे ऐं मूंखे पंहिंजे बरकत वारे किताब कुरान करीम जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। ये प्रोग्राम दीनी इस्लाही मजहबी प्रोग्राम आहे, एक दीनी इदारे जे तरफां। मुझी दुआ है तो अल्लाह ताला इन इदारे के क़यामत ताईं आबाद फरमाए। इन प्रोग्राम के अव्हां जे लाए, अव्हां जे गोठ जे पस गिरदो नवा जमी मुसलमानन जे लाए ज़रिया हिदायत बनाए। बिलखुसूस तव्हां जे लाए, मुझे लाए बज़रिया क़यामत वारे ॾींहुं निजात बनाए। बिरादरम मोहतरम मौलाना मुफ्ती मोहम्मद दाऊद साहब सां मेल मुलाक़ात जो शरफ बख्शो। अल्लाह जी ज़ात मूंखे हाज़िर थियण जी सआदत बख्शी। मुझी दुआ है तो अल्लाह ताला मुझी हाज़िरी के कबूल फरमाए। उन्हनि वॾण वारे कदीमी दीनी रिश्ते के खुदा क़यामत ताईं आबाद फरमाए। कुरान मजीद जी मजलिस है, जह मजलिस जो मोर अल्लाह जो कुरान आ। एड़ी बरकत वारी मजलिस खां मथे ॿी कहिड़ी मजलिस आहे, ॿियो कहिड़ो प्रोग्राम आहे जाते अल्लाह जी रहमत जो मींहुं वसी रहियो आहे। ख़ास करे हर इलाइक़े में ॻोठ वारनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी त का केसट हली रही आहे। मौलवी देर सां ईंदा, आलिम देर सां ईंदा। पिंडाल में पहुचण सां जेके माण्हू नज़र अचनि था उहे बि ॿाहिरियां परे खां सफ़र करे उहे पहुता हूंदा। वक़्तन फ़वक़्तन आलिम ईंदा वेंदा ऐं मुंहिंजे तारुफ़ जी ज़रूरत कोन्हे। मुझे वालिद मोहतरम मौलाना गुल हसन गबोल रहमहुल्लाह, अल्लाह उनकी कब्र जे मथा किरोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। जंहिं सारी जिंदगी अल्लाह जे दीन खातिर कुरान पढ़दे पढ़दे गुजारी, आखिरी टाइम भी अल्लाह जे रस्ते में जलसे में मौजूद हा। कुरान मजीद पढ़दे पढ़दे वनी करे हकीकी मालिक से मिलिया। कुरान सरासर सच्चो किताबा, लारैब किताबा। कुरान मजीद जे अंदर जेके भी मसाइल बयान थियल हैं वे सरासर हक ऐं सच हैं। अल्लाह जी ज़ात फरमाया, फरमाया हाज़ा किताबुना यंतिक़ु अलैकुम बिल हक़। रब जी ज़ात फरमायो, मुझा पाक मोहम्मद करीम नबियन जा सरदार इमामुल अंबिया
खातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन सोहरन जा सरदार सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जी ज़ात थी फरमाए मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे ॿुधा ही जेको किताब तोखे अता कयो आहे जंहिंजो नालो क़ुरान आहे जंहिंजो नालो फुरक़ान आहे इहो सरासर सचो किताब आहे 30 सिपारा क़ुरान जा सच्चा 114 सूरतूं क़ुरान जूं सच्चूं 540 रुकूं क़ुरान जा सच्चा 6666 आयतूं क़ुरान जूं सच्चूं ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन ला रैब किताब कंहिं बि क़िस्म जो इनमें शक कोन्हे अलिफ लाम रा तिलका आयातुल किताब व क़ुरआनुम मुबीन बीजाते फरमाए अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुख़रिजन नासा मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर ही जेको किताब तुझे मथा नाज़िल कियो आहे ही जेको क़ुरान तोखे अता कयो आहे सरापा रहमत ई रहमत आहे कोई इन मां फ़ाइदो हासिल करण वारो आहे कोई हिदायत जो रस्तो तलाश करण वारो क़ुरान अंधेरे खां कढी करे रोशनी जे तरफ़ आणींदो आहे ज़ुल्मात खां कढी करे हिदायत जे तरफ़ आणींदो आहे जीअं क़ुरान सचो आहे जंहिं नबी जे मथां क़ुरान नाज़िल थियो आहे पैगंबर मुस्तफ़ा करीम जी ज़ात सच्ची आहे जंहिं ज़बान सां मुस्तफ़ा क़ुरान पढ़ियो आहे उन ज़बान जी गवाही ख़ुद ख़ुदा ॾिनी आहे ज़बान जी गारंटी ख़ुद ख़ुदा ॾिनी आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा रब तो फरमाए मुझो महबूब करे मक्के में नजर ईंदो करे मदीने में नजर ईंदो करे मक्के जे पहाड़न ते नजर ईंदो करे मक्के जे वादिन में नजर ईंदो करे मदीने जे गलिन में नजर ईंदो करे मदीने जी वारी जे मथा नजर ईंदो पर जने जो गुफ्तगू कंदो तो मां अल्लाह जो वेठो कुरान पढ़दो बा केड़े अंदाज में अवा के पैगंबर मुस्तफा करीम जो शान बुधाया पैगंबर मुस्तफा करीम जी सीरत बुधाया कुरान मुस्तफा जी इज्जत कुरान पैगंबर जी नबूवत कुरान मुस्तफा जी रिसालत कुरान पैगंबर जे खत्म नबूवत वारो पटको ऐं पग फरमाई मां का न मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा कुरान पैगंबर जे शान सां भरियल एक एक आयत में मुस्तफा जो शान लिखियल मैं केड़े अंदाज में आवा कि मुस्तफा जो शान बुधाया पैगंबर जे मथे का पेरन ताईं एक एक अता जो जिक्र कुरान कंदो पैगंबर जी सीरत जो जिक्र कुरान में मुस्तफा जी सूरत जो जिक्र कुरान में पैगंबर जे जिस्म जो जिक्र कुरान में मुस्तफा जे इस्म जो जिक्र कुरान में पैगंबर जे बारन जे मथा नजर पइजी वने वारन जो जिक्र कुरान कंदो वल्लैल इज़ा यग़शा मुस्तफा जे चेहरे ते हथ मुबारक धोराए तो चेहरे जो जिक्र कुरान कंदो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा पैगंबर जी अख जे मथा नजर पइजी वने अख जो जिक्र कुरान कंदो मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा पैगंबर जे सीने जो जिक्र कुरान कंदो अलम नशरह लका सदरक मुस्तफा जे पुठी जो जिक्र कुरान कंदो व वसना अनका बिज़रक लज़ी अनका ज़हरक मुस्तफा जे दिल जो जिक्र कुरान कंदो फ इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक बिइज़्निल्लाह मुस्तफा जे शहर के अंदर जाया मक्के जो जिक्र कुरान कंदो ला
उक़्सिमु बिहाज़ल बलद मोहम्मद मदीने जे अंदर जिंदगी गुज़ारींदो आहे मदीने जो ज़िक्र क़ुरान कंदो आहे इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह पैगंबर जे काबे जो तवाफ कंदो आहे उन काबे जो ज़िक्र क़ुरान करे थो इन अव्वल बैतिन वज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन मुस्तफा जे गारन जे अंदर रात गुज़ारींदो आहे उन गारन जो ज़िक्र क़ुरान कंदो आहे इल्ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फिल गार पैगंबर मुस्तफा करीम जे ज़बान सां क़ुरान पढ़ियो उन ज़बान जो ज़िक्र क़ुरान कंदो आहे ला तुहर्रिक बिही लिसानक मां कहिड़े अंदाज़ में अवांखे पैगंबर जे ज़बान तरजी बरकत ॿुधायां जंगे खंदक जे मौके ते मुंहिंजे साईं के सहाबाए किराम फरमायासीं पानी कोन्हे सवारियूं उन थियूं मरनि पियूं पैगंबर फरमायो पुट खूह खोटियो अल्लाह पानी ॾींदो सहाबाए किराम खूह खोटियो पानी निकितो पर पानी खारो हो कौड़ो हो मुंहिंजे साईं खे अर्ज़ु कयूं साईं वॾी महिनत कईसीं पघरवा आयासीं पानी त निकितो आहे पर पानी खारो आहे कौड़ो आहे पैगंबर पंहिंजे रहमत वारा कदम मुबारक भरे करे उन खूह जे मथां आया पंहिंजी ज़बान मां लिब मुबारक कढी करे उन खूह जे अंदर छलियऊं पाण फरमायूं पुट हाणे हाणे पानी ॿाहिरि कढे करे पी ॾिसो सहाबाए किराम फरमाइनि था असां ॿोको जो ॿाहिरि कढियोसीं लोटो जो ॿाहिरि कढियोसीं फुस्तो बरबिल काबा कसम रब काबा जो चए खूह जो पानी ज़हर खां वधीक कौड़ो हो पैगंबर जे ज़बान वारी लिब मुबारक जी बरकत जे करे थॾे जो थॾे ते उन खूह जो पानी माखी खां वधीक मिठो बणिजी वियो जंगे खंदक के मौके पे हज़रत कतादा जे अख में तीर लगो आ तारो निकरी करे जमीन जे मथा गिरी पियो आ वो सहाबी तारो त्री ते खणी करे मुस्तफा जी खिदमत में आयो आ मुझे साईं के अर्ज कंदो आ सोना अख निकरी पई आ पैगंबर फरमायो पुत्र अख खपई आ जन्नत खपई मुझे साईं के अर्ज कंदो आ से अख भी खपे जन्नत भी खपे पर जेकने जन्नत मिले अख न हुजे तरे भी मजो कोन ईंदो पर जेकने अख हुजे जन्नत न हुजे तरे भी मजो कोन ईंदो पैगंबर वो तारो खणी करे उन जाइ पे रखी करे पंहिंजी ज़बान मां लिब मुबारक कढी करे हज़रत कतादा जो नाक जे मथां हईया हज़रत कतादा तो फरमाए मुस्तफा जे ज़बान हथर जे लिब जे लगण जी देर हुई ॼण ऑपरेशन भी थी वियो फट बि छुटी वियो उहा अख अॻे खां वधीक तेज़ रोशनदार बणिजी वई गारे सौर जे अंदर जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो आहे गार जी सफ़ाई करण खां बाद में पंहिंजी चादर फाड़े करे गार जा सुराख बंदि कया विया ॿ सुराख अहिड़ा रहिजी विया हज़रत अबू बकर पंहिंजा पेर मुबारक सिधा कया खुड़ियूं मुबारक उन सुराखनि जे मथां रखी करे प्यार ऐं मोहब्बत में मुंहिंजे साईं खे ही पियो सॾु करे त आले या हबीबी सोना सेज तैयार थी वही घर तैयार थी वियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गार जे अंदर आया हज़रत अबू बकर जी झोली जे अंदर आरामी हज़रत अबू बकर तो फरमाए खबर ना है पैर केले केड़ी शय खाइण शुरू कियो आ ज़ारीले नांग हता के 99 डंग आया पूरो अध पैर जो हिस्सो खोखलो थी चुको आ जहर जे करे पूरो अध पैर जो हिस्सो खत्म थी चुको आ जने पूरे जिस्म जे अंदर जहर जो फैलजी वई अख मां पानी जी सूरत में एक गोरो मुस्तफा जे गल मुबारक ते किरियो आ मुझे साईं के जाग थी वई पाण फरमायो कैफ हाल का या अबा बकर अबू बकर ये हाल छा हाल आ किए तबीयत आ हज़रत अबू बकर फरमायो अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ले हाल साईं मां ठीक आया ये आखिर मां पानी छो हली रहियो आ खबर ना है पैर के अले केड़ी शय खाई रही आ मुझे साईं फरमा अबू बकर के दुश्मन जो खौफ तो कोने जो भौत कोने हज़रत अबू बकर फरमाया साईं किए दुश्मन जो खौफ थींदो अल्लाह जो असां सां गड्डा तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ी जात मुजी झोली जंदरा आरामी आ खबर ना है पैर के
का शे को जीत खाई रहे हो मुझे साईं फरमा अबू बकर पैर बाहर कढ हजरत अबू बकर पैर जो परे कयो मुस्तफा पैगंबर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मां लिब मुबारक कढी करे हजरत अबू बकर जो न पैर जी खुड़ी जे मथा हईया हजरत अबू बकर तो फरमाए मुस्तफा जे ज़बान हथर जे लिप जे लगण जी देर हुई काॾे वियो नाक जो असर काॾे वियो ज़हर जो असर उहा टंग पहिरें खां वधीक तेज़ ताक़तवर बणिजी वई जंगे खंदक जे मौके ते मुझे साईं जे पेट मुबारक ते पत्थर बदल हा सहाबा जे पेट मुबारक ते पत्थर बदल हा हजरत जाबिर अची करे मुस्तफा जे कन में आवाज ॾींदो आहे सोना तव्हां ऐं ॿ टे ॿिया गुलाम मुंहिंजे घर जे अंदरि अचो मामा जे खाधे जो इंतज़ाम कयो आहे अवां जे मानी जो इंतज़ाम कयो आहे हगुनी टाइम ते मुझे साईं अलल ऐलान फरमायो पुट का समूरन थे मुझे गुलाम जाबिर जी दावत हजरत जाबिर तो फरमाए मां परेशान थी वियुमि घर में एतिरो इंतजाम तो कोन्हे 1400-1500 सहाबा के केर मानी घर आईंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यादत में हजरत जाबिर जे घर के अंदर जो दाखिल थिया हजरत जाबिर तो फरमाए मुझे चेहरे जे मथा मायूसी छायल परेशानी जो आलम हो मुझे साईं फरमाए जाबिर छा हाल आहे छो परेशान आहे मां तुमसे घर में एतिरो इंतजाम कोन्हे साल खन जो छेड़ो आहे ॿ टे जौ जा अटे जा किला आहिनि 1400-1500 सहाबा के केर मानी घर आईंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोरजी खाने जे अंदर आया पंहिंजी ज़बान मां लिब मुबारक कढी करे अटे जे अंदर विधो लिब मुबारक कढी करे भाॼी जे अंदर विधो पाण फरमायूं पुट हाणे मानी बि पचाईंदा वञो भाॼी बि कढंदा वञो मुंहिंजे सहाबा के खाराईंदा वञो अल्लाह इन्हनि में बरकत ॾेई छॾींदो 1400-1500 सहाबी खाई करे ढो करे विया उहो अटो उहे मलियो पियो आहे उहा भाॼी उहे बची पई आहे पैगंबर जी लिब मुबारक जी बरकत आहे मां कहिड़े अंदाज़ में अवां के पैगंबर जी सीरत ॿुधाया मुस्तफा जो शान ॿुधाया इन मुस्तफा जी दरबार आहे हिकिड़ो सहाबी आयो आहे दरबार भी मोहम्मद जी दरबार आहे मुंहिंजे साईं फरमायो आहे मां बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियाज़िल जन्नह ही जेका दरबार आहे ही जेको ज़मीन जो टुकड़ो आहे कंहिं ज़मीन ते मुंहिंजा कदम मुबारक लॻा मुझे पैरनि जी बरकत जे करे अल्लाह उन्हनि ज़मीन जो मकाम भी आला करे छॾियो आहे ॻाल्हायो तो सही ॻोठ वारा समझदा शायद केसट हलाए छॾी थो मुस्तफा जे कदमनि जी बरकत जे करे उन ज़मीन जो मकाम आला जंहिं शहर में नबी ॼायो आहे मुस्तफा जे ॼमण जी बरकत जे करे उन मके जो मकाम भी आला पैगंबर मुस्तफा करीम हिजरत करे मदीने पहुता उन मदीने जो मकाम भी आला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गारन जे अंदर रात गुजारी मुस्तफा जे रात रहण जी बरकत जे करे उन गारन जो मकाम भी आला पैगंबर मुस्तफा करीम जे उहद जे मथा कदम रखिया उन पत्थर पहाड़ जो मकाम भी आला मार्स पे क्यों तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार हिकिड़ो सहाबी आयो आहे मुंहिंजे साईं खे अर्ज़ कंदो आहे अनल जियान सोना भुख लगी आहे पैगंबर फरमायो इजलिस पुट वे इंतजार कर मां घर दे वञा जेका शइ आहे पंहिंजे हथनि सां मोहम्मद खणी तोखे खाराए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे अंदर आया हिकिड़ो प्यालो खीर जो आहे पा जो आहे या अधु पा जो आहे साईं पंहिंजे हथनि मुबारक में खयूं पिया अचनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुट हे तुंहिंजे लाइ कोन्हे हे असांजे सुफ़ा जे मथां मुंहिंजा ग़ुलाम क़ुरान पढ़ण वारा उन्हनि खे बि पीआरणो आहे हज़रत अबू हुरैरा तो फरमाए वो प्यालो खीर जो खणी करे मां हिकिड़े खे पीआरम ॿिए खे पीआरम टे खे पीआरम चौथे खे पीआरम 70 पी करे ढो करे विया मगर प्याले में कर न आयो वो सागो खीर जो प्यालो खणी करे मुस्तफा जी खिदमत में आयम मुझे साईं फरमायो पुट हाणे तू पी मां पीतम वरी साईं फरमायो ॿीहर पी मां ॿीहर पीतम वरी साईं फरमायो टीहर पी मां टीहर पीतम वरी साईं फरमायो अञा पी मां तुमसे हाणे ढो थी वियो आहे कुर्बान वञा पैगंबर जी सीरत तां मुस्तफा जे तरीक़े तां पैगंबर मुस्तफा करीम जे सबक पढ़ाइण तां उन 70 जी ओभर मुंहिंजो मोहम्मद पाण पी
दी छड़े तरे फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीस अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। अज माशाल्लाह खाण जा था जुदा, पानी पीअण जा गिलास जुदा, हथ धोइण जा साबुण जुदा। साईं था फरमाइन पिया सुवरुल मोमिन शिफाउल लिल मोमिन। चाहे मुसलमान के पेट की तकलीफ हो जाए वो बे मुसलमान भा जी ओबर पिए अल्लाह उन ओबर जी बरकत जे करे शिफा ॾेई छॾे। चओ नबी जी ज़ुबान सच, कायनात पूरी थी सकती है मुस्तफा जी ज़ुबान खां जो कुछ लफ्ज़ निकतो है न वो क़यामत ताईं सच ही सच रहंदो। हिकड़ी साईं अल ऐलान फरमायो पुट मुझे ज़ुबान मां जो कुछ निकरे तहां लिखदा वञो, नोट कंदा वञो, पंहिंजे रिकॉर्ड जे अंदर रखदा वञो। कंहिं सहाबी प्यार ऐं मोहब्बत में अर्ज़ कयो सोना तहां कॾहिं कहिड़े हाल में, कॾहिं कहिड़े ख्याल में, कॾहिं कहिड़े मूड में अवां जी ज़ुबान खां जो कुछ लफ्ज़ निकरे असां लिखदा वञूं, नोट कंदा वञूं, पंहिंजे रिकॉर्ड जे अंदर रखदा वञूं। उन टाइम ते साईं मुंहिंजी ज़ुबान ॾे इशारो ॾेई करे पाण फरमायूं इन हाज़ल लिसान ला यंतिकु इल्ला बिल हक़। है कि मौलवी जी ज़ुबान कोने, मौलवी जी ज़ुबान मां कूड़ निकरण जो इम्कान हुंदो है कि पीर जी ज़ुबान कोने, पीर जी ज़ुबान मां कूड़ निकरण जो इम्कान हुंदो है कि फकीर जी ज़ुबान कोने, फकीर जी ज़ुबान मां कूड़ निकरण जो इम्कान हुंदो है मां मोहम्मद अरबी जी ज़ुबान ही नबवी ज़ुबान ही अरबी ज़ुबान हे अल्लाह जे हबीब जी ज़ुबान। मां केड़े भी हाल में हुजा, केड़े भी ख्याल में हुजा, मुझी ज़ुबान का जो कुछ लफ्ज़ निकरदो आ वो सच ही सच हुंदो आ। जै ज़ुबान जे बारे में रब फरमायो आ वमा यंतिकु अनिल हवा। मुझो महबूब पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आ, पंहिंजी सोच सां न ॻाल्हाईंदो आ, पंहिंजी मंशा सां न ॻाल्हाईंदो आ। ज़ुबान तो मुस्तफा जी हूंदी आ पर आर्डर मां खुदा जो हूंदो आ। मां जेको उनखे आर्डर कयो आ, मां जहिड़े अंदाज़ में उनखे सम्झायो आ, जॾहिं मैदान ते अचे त हू वाइज़ कंदो आ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़दो आ। उनजी ज़ुबान मां कसीदा नथा ठहण पिया, दौड़ा नथा ठहण पिया, शेर नथा ठहण पिया। वमा अल्लमना शेरा वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रुम व क़ुरानुम मुबीन। इन्ही पैगंबर मुस्तफा करीम जी खिदमत में एकड़ो साहबी आयो आ। मुझे साईं क्या कंदो आ साईं दिल में एक तमन्ना खणी आयो हां, आरज़ू खणी आयो हां, अमा को पूछा क्या नाराज न थींदो। मुझे साईं फरमाए पुट पूछा कर, नाराज थियण वारो हिस्सो मां मोहम्मद जे दिल में कोन्हे। पुट तू तो पंहिंजो आ, मुझे मथा कलमो पढ़ियो वेठो आ, पर जेके पत्थर मारन पिया, धिक्का ॾियनि पिया, रातों की रात आबाई शहर खां कढे करे ॿाहिर मोकिलण जा फैसला पिया करन, ॿाहिर हलदो बि वञा पियो, अखियुनि मां पाणी बि हारींदो पियो वञा, मां तो उन्हनि जे लाइ बि दुआऊं पियो घुरंदो। पूछा कर, मुझे साईं क्या अर्ज़ कंदो आ कैफ़ तालमु अन्नका नबियुन। साईं तो के कीअं ख़बर पई त मां नबी थी वियो है। केॾो वॾो सवाल आ। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पुछा पियो करे साईं तो के कीअं मालूम थियो त मां अल्लाह जो पैगंबर थी वियो हां, मां खुदा जो रसूल हां, मूंखे अल्लाह किताब अता कयो आ, रब मूंखे उम्मत ॾिनी आ, अल्लाह मूंखे कलमो ॾिनो आ, हाणे मां खुदा जो नबी आहियां। तू तो पुछा कर मुर्शिद खां साईं तू पीर थियो कीअं आ, शिजरो तो बुझा केड़ो सैयद आ, जीलानिया, कादरिया, हाशमिया, कुरैशिया। मां चवंदो आहियां साईं खां पहिरियां मुरीद ईअं करे छॾनि जीअं खल आहे बिया कुकड़ जी। इहा दिल हुई तो चओ मुंहिंजे मोहम्मद अरबी जी हुई। यारनि खे ॻाल्हि सम्झ में अचे पई पर कुछ वज़ाहत सां पुछा पिया करण चाहिनि।
मुझे साईं के अर्ज पे करे साईं तो के कीअं मालूम थियो हालांकि 40 साल तू जिंदगी गुजारी 40 सालन का बाद में ऐलान नबूवत फरमायो तो मां हाणे नबी थी वियो हां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जॾहिं इहो सवाल जो आयो न साईं जी मुर्क निकिरी पई साईं खिली पिया ऐं लफ़्ज़ बि ॿुधायो जंहिंजे मथां राज़ी थी करे मोहम्मद खिली पवे न उन्ही माण्हू जे मथां 8 दरवाज़ा जन्नत जा खुली पवंदा मुझे साईं फरमाए पुत्र हाँ ॾिसां थो कैफ़ तालमु अन्नका नबियुन सवाल थियो साईं तो के कीअं मालूम थियो त मां नबी थी वियो आहियां अता इस्तयकंत अता के इन ॻाल्हि ते पको थी बीठा रहो त मां नबी थी वियो आहियां माण्हुनि तव्हांजी मुखालफ़त शुरू करे ॾिनी भई यक़ूलुल लज़ीना कफ़रू लस्त मुरसला तू नबी न आहे तू रसूल न आहे तोखो सवा अल्लाह के ॿिया माण्हू हथ कोन आया हे मके जा सरदार मरी विया हा मके जा बादशाह मरी विया हा मके जा पैसे वारा माण्हू मरी विया हा जो हिकु यतीम ॿार जे मथां नबूवत वारो ताज रखी छॾियईं जो तोखे नबी बणाए छॾियईं तू रसूल कोन्हे तोखे माण्हू पत्थर पिया मारनि गंदनि जी उछाड़ तुंहिंजे मथां पिया करनि तॾहिं बि तव्हां नबूवत वारे कलमे खां पास न पिया अचो तव्हां पंहिंजे प्रोग्राम खां पोइते न पिया हटो को मञे पियो को न पियो मञे तव्हांजी ज़बान जे मथां इहो ई नारो हो त मां नबी थी वियो आहियां मां रसूल थी वियो आहियां तव्हांखे यकीन कीअं थियो मुंहिंजे साईं फरमाए पुट आना पे बास पतो हाय मक्का मां मके जे वादियुनि मंझां कंहिं वादी में घुमां पियो मके जे घिटियुनि मंझां कंहिं घिटी में हलां पियो आता दी मलाकात पोइ मां वटि ॿ मलाइक आया काल अहदो मालिल आखर हिकिड़े मलाइक ॿिए खे चयो काल हाज़ा होबा ही उभो आहे जंहिंजे लाइ अल्लाह असांखे मोकिलियो आहे ॿिए मलाइक दफ़्तर खोलियो जेके पार पता ख़ुदा लिखी ॾिना हा अख बि सुहिणी हूंदी ज़ुल्फ़ा बि प्यारियूं हूंदियूं रौनक बि भली हूंदी अहिड़ो हसीन जमील बच्चो कंहिं मां ॼणियो ई कोन हूंदो मुस्तफ़ा खां मथे को हसीन थी सघंदो आहे कायनात जा हसीन कठा कजन पैगंबर मुस्तफ़ा करीम जे कदमन वारी मिट्टी जे बराबर थी नथा सघनि हज़रत हसन जॾहिं मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो वरी साईं खे ॾिसी करे हुन पंहिंजे शेरानी अंदाज़ में ही लफ़्ज़ चया वाहसनु मिन कलम तरकत आईनी मां भी पूरी दुनिया घुमी आहे काफ़ी हसीन सोहणा ॾिठा आहिनि पर तो जहिड़ो सुहिणो माण्हू अॼु ताईं मुंहिंजी अखि ॾिठो ई कोन्हे वाजमालो बिन कलम तलिदिन साऊ माण्हू बि घणा बच्चा ॼणिया हूंदा काफ़ी सुहिणा ॿार पैदा थिया हूंदा पर तो जहिड़ो हसीन ॿार अॼु ताईं कंहिं मां ॼणियो ई कोन हूंदो खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ मां कहिड़ा ऐब तुंहिंजे अंदरि तलाश कयां मां कहिड़े अंदाज़ में फ़ैसिलो कयां मां छा चवां तुंहिंजी अखि मारियल आहे इन जे कन में ऐब आहे इन जा वार सुहिणा न आहिनि इन जी बुत बाॾी प्यारी कोन्हे मां त इहो पियो फ़ैसिलो कंदो आहियां तूं जीअं चाहींदो वियो आहे रब तोखे उहे ठाहींदो वियो आहे मां अर्ज़ पे कयुमि मुंहिंजे साईं फरमायो पुट जॾहिं मलाक दफ़्तर ॾिसंदे ॾिसंदे जेके पार पता ख़ुदा लिखी ॾिना हा ॾिसण खां बाद में चवणु लॻो काला हाज़ा नाम हाई उहो आहे साईं पोइ भला बाद में छा थियो क़ुर्बान वञा पैगंबर जी सीरत तां आका जे तरीक़े तां उस्ताद पंहिंजे शागिर्द खे ॿुधाईंदो पियो ईंदो आहे सरदार पंहिंजे ग़ुलाम खे ॿुधाईंदो पियो ईंदो आहे अॻवान पंहिंजे नौकर खे ॿुधाईंदो पियो ईंदो आहे साईं पोइ भला बाद में छा थियो जॾहिं हुन दफ़्तर ॾिठो जो सही ॾिसण खां बाद में हुन तस्दीक कई वाकई ही उहो आहे पोइ भला बाद में छा थियो मुंहिंजे साईं फरमायो फवाज़ा अल मीज़ान बैनल अर्ज़ वस्समा ज़मीन ऐं आसमान जे दरमियान में हिकु तराज़ू खोलियो छा खोलियो ॻाल्हायो सबूरा हिकु तराज़ू रखियो
साईं पोइ भला बाद में छा थियो मुंहिंजे साईं फरमायो पोइ हिकिड़े मलाइक प्यार ऐं मोहब्बत में मूंखे खणी तराज़ू जे हिकु पलड़े में विहारियो ऐं ॿिए पलड़े में हिकु ॿियो माण्हू विहारियो अनवुज़न तो विही पोइ असांजो वज़न कयूं पर चाहतो हू मुंहिंजो वज़न उन्ही खां भारी थी पियो साईं पोइ भला बाद में छा थियो मुंहिंजे साईं फरमायो पुट तराज़ू जे हिकु पलड़े में मां अकेलो आमना जो लाल वेठो हुअमि ॿिए पलड़े में 10 माण्हू विहारियूं अनवुज़न तो विही पोइ असांजो वज़न कयूं पर चाहतो हुअमि मुंहिंजो वज़न उन्हनि 10 खां बि भारी थी पियो साईं पोइ भला बाद में छा थियो मुंहिंजे साईं फरमायो पुट तराज़ू जे मां हिकु पलड़े में अकेलो आमना जो लाल वेठो हुअमि ॿिए पलड़े में 100 माण्हू विहारियूं पोइ असांजो वज़न कयो वियो मुंहिंजो वज़न 100 खां बि भारी थी पियो बसि मुख़्तसिर अंदाज़ में मुंहिंजे साईं फरमायो पुट तराज़ू जे हिकु पलड़े में मां अकेलो आमना जो लाल वेठो रहियुमि ॿिए पलड़े में 7 ज़मीना रखियूं वियूं 7 आसमान रखिया विया कुतुब वली अब्दाल नबियनि जा शान ऐं मान रखिया विया 1.25 लख नबी ॿिए पलड़े में विहारिया विया हेॾो अकेलो आमना जो लाल वेठो हुअमि पोइ अल्लाह जी ज़ात अदालत वारे कांटे खे पंहिंजी कुदरत सां खणी मथे जो खयो पर चाहतो हुअमि कुल काइनात हल्की थी पई मां मुस्तफ़ा जो वज़न सभिनि खां भारी थी पियो नारे तकबीर शान मुस्तफ़ा अज़मत मुस्तफ़ा नारे तकबीर हज़रत अबू ज़र तक के चवंदो आहे साईं सचो आहे मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे अवां जे जिस्म अतर में एतिरो वज़न कोन्हे 7 ज़मीना 7 आसमान कुतुब वली अब्दाल 1.25 लख नबी हिकु पासे अवां जो वज़न हिकु पासे मुंहिंजे साईं फरमायो पुट हे मां मुस्तफ़ा जे जिस्म जान जो वज़न न हो ही मां मोहम्मद जे शान ऐं मान जो वज़न हो मालूम थियो तो कुल कायनात घट मुस्तफ़ा जो शान सब खां मथे आहे ॻाल्हायो समूरा सब खां हथ मथे करे चओ सब खां मथे आहे हे कुल कायनात हेठि मुस्तफ़ा जो शान सब खां मथे आहे 1.25 लख नबियनि जो मेराज फर्श ते पैगंबर मुस्तफ़ा करीम जो मेराज अर्श ते कायनात के सबक हो जीअं ज़मीन खां आसमान मथे आहे ईअं पूरी कायनात खां मुस्तफ़ा जो शान मथे आहे मूसा अलैहिस्सलाम जो मेराज तूरे सीना जबल जे मथां काफ़ी एलाज़न ऐं मिंथन खां बाद में जॾहिं आयो जो शहीद खुशी में मूसा अलैहिस्सलाम भईतो आयो पेरनि जे अंदरि जुती पातल आहे जुती लाहण बि विसरी वई अलाह जी ज़ात चयोसि फखला नालैक मूसा अचे तो मुंहिंजी ज़ियारत जे लाइ मूसा कलाम करण जे लाइ वरी पेरनि जे अंदरि जुती पातियूं थो अचे फखला जुती ला मूसा अलैहिस्सलाम पोते भरी करे जुती लाए आयो बाऊं ॿुधियूं बीठो आहे साईं ग़लती की माफ़ दे गलती थी वई आहे ये जुती हुते लाए आयो जॾहिं साईं अर्श जे मथां जो पहुता न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहा ॻाल्हि जो यादि अची वई मूसा अलैहिस्सलाम वारी होॾे कलीम पत्थरनि जे मथां पियो घुमे उते पाण ऑर्डर कयोसि फखला नालैक मूसा जुती ला कोन छॾींदो साईं जुती सां मां त साईं अर्श जहिड़ी पाकनि पाक जॻह ते चढ़ी आयो आहियां तंहिंजे करे पेर खे थोरो लोॾो जोड़ी नई मुंहिंजे साईं खे रब फरमायो महबूब जुती न ला जुती न ला जैसे होरे कलीम जबल जे मथा पियो घुमे उते पाण ऑर्डर कयो ही फखला जुती ला मां त अर्श जड़ी पाकन पाक जगह ते चढ़ी आयो हां मूंखे ते जुती सां घुमण जी इजाजत पियो ॾींदो हां मुंहिंजे साईं खे रब फरमायो महबूब हे मूसा है तू मुस्तफ़ा है हो मूसा है तू मुस्तफ़ा है तो आ न मथे जुती सां तुंहिंजी जुती जी बरकत जे करे मां अर्श जो शान वधाए छॾिया कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूरे सीना और है अर्शे मौला और है खुद का जाना और है रब का बुलाना और है
अरे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जो पहुता अल्लाह जी ज़ात जो सोना तुझे मथा वड्डा थोरा क्या है, वड्डा एहसान क्या है। हिक हिक नेमत आसमान सा गालू थी करे, पर वड्डे में वड्डो इहो थोरो आ, वड्डे में वड्डो ही एहसान आ। ई जेका तुझे चेहरे जे मथा सुन्नत आ, ई जेका दाढ़ी आ, इहा मां रब खे एडी प्यारी आ। जेकर तुझो उम्मती हिन सुन्नत के पंहिंजे चेहरे जे मथा जिंदा करे, उन जे मथा जन्नत वाजिब आ, उन जे मथा जन्नत वाजिब आ। पर पंहिंजे चेहरे ते दाढ़ी कोने, पाण रे दाढ़ो आ, साम्हूं को दाढ़ी वारो अची वञे, दाढ़ी वारे जी इज्जत करे, ऐं उनजे दाढ़ीअ ते हिकु कख ॾिसी करे तुंहिंजे सुन्नत जी लॼ रखी करे उनजे दाढ़ीअ मां कख खे जुदा करे मां उनजे मथा जहन्नम जी बाह हराम करे छॾी आहे। असां रखण त पंहिंजी जाइ ते वेठा हूं, कंहिं मजलिस में, कंहिं उताक में, कंहिं कचहरी में, पर कहिड़े भी मसलक सां वास्तो रखे खिल मज़ाक टाटा लगी पई आहे। अल्लाह पनाह दे, खुदा पनाह दे। उन मजलिस में को दाढ़ी वारो अची वञे, मौज़ू उन्ही जो पटींदासीं, भो मुल्ला, भो मुल्ला। मुल्लनि त मुल्क जो बेड़ो बोड़े छॾियो आहे, मुल्क खे कुल्हो ई तव्हां ॾिनो आहे, इन्हनि मुल्क जो बेड़ो बोड़े छॾियो। इन्हनि आलिमनि जे करे, क़ुरान पढ़ण वारनि जे करे ही जहान हली रहियो आहे। मुझे साईं फरमायो आहे, जॾहिं तव्हां राति जे टाइम ते मथे जो निहारो न आसमान जे तरफ़, जीअं न आसमान में इहे सितारा चमकंदड़ नज़र था अचनि पिया, जॾहिं अर्श वारी मख़लूक हेठि निहारींदी आहे न ज़मीन जे मथां, पोइ इहे क़ुरान पढ़ण वारा तलबा उलमा इहे सितारनि जे मिसल चमकंदड़ नज़र था अचनि पिया। जॾहिं इन्हनि दीनी इदारनि में मासूम बच्चा सुबुह जो उथी करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ करनि था, क़ुरान पढ़नि था, इन्हनि जे पढ़ण जी बरकत जे करे आयल अज़ाब टरी वेंदो। जेतिरो थी सघे पाण बि क़ुरान पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। ख़ुशि नसीब इन उहे आलिम जेके पाण बि क़ुरान पढ़ी विया, पंहिंजी औलाद खे क़ुरान पढ़ाए विया। पाण त वञी करे क़बर जे अंदरि सुता, पोइ औलाद पई क़ुरान पढ़ंदी आहे। उन क़ुरान पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह उन जो मक़ाम बि आला करे छॾियो आहे। जेतिरो थी सघे चङाई करण जी कोशिशि कयो, जे चङाई करे नथा सघो बुराई करण बि छॾे ॾियो। जेतिरो थी सघे पाड़े वारनि सां हमदर्दी करण जी कोशिशि कयो, जे हमदर्दी करे नथा सघो दिलाज़ारी करण बि छॾे ॾियो। शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह वञे पियो रस्ते सां, इहे वेंदे वेंदे कंहिं वाटर ते वेठो वुज़ू करण जे लाइ, वुज़ू कंदी जाइ ते उन वाटर में, उन वाहे में, उन नाली में हिकु विछू लुढ़ंदे पियो आयो। मुंहिंजे मुर्शिद शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह ॾिठो त अल्लाह जी मख़लूक आहे, पाणी जे अंदरि गोता थी खाए, कंहिं तरीक़े सां इनजे जान जी हिफ़ाज़त कया, इनखे ॿाहिरि कढा। हेठो हथ जो ॾिनई, विछू पंहिंजी फितरत मुताबिक़ डंग हयो, हथ थाबड़जी पियो, विछू पाणी जे अंदरि किरी पियो। वरी ॿीहर मुंहिंजे मुर्शिद शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हेठो हथ ॾिनो, कंहिं तरीक़े सां अल्लाह जे मख़लूक जी जान जी हिफ़ाज़त कया, इनखे ॿाहिरि कढा। मथे जो खयई, विछू पंहिंजी फितरत मुताबिक़ डंग हयो, हथ थाबड़जी पियो, विछू पाणी जे अंदरि किरी पियो। पासे में बीठोसि मूं जहिड़ो को मुरीद, उहो पियो चवे साईं हो तोखे डंग थो हणे, तूं हुनखे बचाइण जी कोशिशि थो करें, ॾे मूंखे इजाज़त, मां लितर हणी करे पाणी में गोता ॾेई करे मारे छॾियांसि। जेके मुंहिंजे मुर्शिद लफ़्ज़ ॻाल्हाया उहे लफ़्ज़ सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। पाण फरमाए पुट चंडो चंडराई करण खां नथो मुड़े, भलो भलाई करण खां छो मुड़े। शायद मुंहिंजा लफ़्ज़ सम्झ में कोन आया। बुरो बुराई करण खां नथो मुड़े, चङो चङाई करण खां छो मुड़े। हुनजो कमु आहे बुराई करण, तुंहिंजो कमु आहे भलाई करण। हुनजो कमु आहे तुंहिंजे ऐबनि खे दर दर ज़ाहिर करण, तुंहिंजो कमु आहे हुनजे ऐबनि ते परतो रखण। हुनजो कमु आहे ॿिनि माण्हुनि खे पाण में विढ़ाइण जी कोशिशि करण, तुंहिंजो कमु आहे ॿिनि माण्हुनि खे पाण में ठाहिण जी कोशिशि करण। अल्लाह मुंहिंजो ॻाल्हाइण क़बूल करे, रब मुंहिंजो ॿुधण क़बूल करे। वमा अलैना इल्लल बलाग। माशा